नाज़रीन, मां होस्ट मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो गेस्ट आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिज साहब जन। अॼु असांजो मौज़ू आहे तसौफ़ ते हिकु नज़र। हिन पंहिंजे प्रोग्राम में असांजो जेको ही प्रोग्राम हूंदो उहो 4 पार्ट्स ते मुश्तमिल हूंदो। पहिरियों पार्ट हूंदो तसौफ़ ते, ॿियो पार्ट हूंदो वहदतुल वजूद ते, टियों पार्ट हूंदो सूफ़ी ते ऐं चौथों पार्ट हूंदो पैग़ामी सिंध ते। असांजे पहिरें प्रोग्राम तसौफ़ खे शुरू कयूं था। सभ खां पहिरियों तव्हां खां जेको सवाल आहे त लफ़्ज़ जेको तसौफ़ आहे उन जी वज़ाहत कंदा। सिंध ऐं भिटजणी रज़ा आरिजी मोहबत सलाम। वालेकुम अस्सलाम। तसौफ़ लाइ हिकु राय आहे त ही जोर आहे अरबीअ जो, उहो सूफ़ मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे उन जा कपिड़ा पाईंदड़। सूफ़ी चवंदा आहिनि हज़रत ईसा जा राहिब उहे उन जा कपिड़ा उन दौर में जेको आहे पाईंदा ऐं हज़रत ईसा बि जेको आहे उन पाईंदो, उनखे पाईंदड़ खे हू उन दौर में हू सूफ़ी चवंदा। ॿी राय हिन में आहे त अल-बिरनी तसौफ़ यूनानी ॿोली सूफ़िया मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॾाह। हाणे इहा आहे तसौफ़ मुख़्तसर माना ऐं हुनजो जोहर। अच्छा सर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ॿुधायल या उन्हनि जी आंदल 3 असूल आहिनि उन्हनि जे तालीमात जा: शरीयत, समाज ऐं रूहानियत। उन जी वज़ाहत कंदा। सर, हुज़ूर साईं जन जा 3 उसूल हुआ। उन में पहिरें नंबर ते आहे शरीयत। शरीयत उहा ईअं खणी चइजे त हिकिड़ो कानून आहे, लॉ आहे, जेको असां ते लागू आहे। ॿियो हुज़ूर जन जो जेको कमु हुयो उहो समाज ते। उन समाज में हुज़ूर जन व्याज खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ी जिदोजहद कई। औरत जेकॾहिं ॼमंदी त उनखे अरब उन दौर में जेरे दफ़न करे छॾींदा। उन ते हुज़ूर जन वॾो हिकिड़ो कमु कयो। हुज़ूर जन जी हिकिड़ी हसीन ख़्यालु इहो आहे त मूंखे फ़ख़्रु आहे गुरबत ते ऐं फ़क़ीरीअ ते। हाणे इहे ईअं न चई त मूंखे फ़ख़्रु आहे पैगम्बरीअ ते। साईं जन चयो त मां तव्हांजे इख़्लाक़ियात खे सुधारण आयो आहियां। हुज़ूर जन जुमे निमाज़ खां पोइ ख़ुतबो ॾींदा 8 या 10 मिंटनि जो मुख़्तसर, ऐं उन में चवे थो त जेकॾहिं यतीम ॿार जी को ख़िदमत थो करे त जन्नत में मूंसां गॾु हूंदो। हुज़ूर जन चवनि था त ईमानदार वापारी बि जन्नत में मूंसां गॾु हूंदो। टियों जेको आख़िरी जेको पहलू हो उहो रुहानियत, उहो इस्लामी तसौफ़, जंहिंमें रूहानी पासा खणी चइजे, ऐं उहो वरी सूफ़ियुनि उन ते दुनिया जा जेके बि सूफ़ी आहिनि ऐं उन्हनि उन ते उहो मिडिल ईस्ट जो सूफ़ी हुजे, बगदाद हुजे, हेॾे ईरान हुजे। ईरान इहे खणी चइजे त तसौफ़ जो ऐं सूफ़ियुनि जो ॼण वतन आहे। बरे सगीर में सिंध मर्कज़ रही आहे, पंजाब, हिंदुस्तान, अफ्रीका जा मुल्क, इहे ॼण हिकिड़ी तसौफ़ ऐं सूफ़ियुनि जा जेको आहे सो मर्कज़ रहिया। रूहानियत ते अलाह जे वलियुनि, बाननि ऐं नेक सालियनि उन्हनि रूहानियत ते समाज में वॾे में वॾो हिकिड़ो कमु कयो आहे ऐं हुन ते जेको आहे सो उन तरफ़ हू राइब रहिया। अच्छा सर, जॾहिं तसौफ़ जो ज़िक्र अचे थो त असांखे पंहिंजे मुआशिरे में, पंहिंजे तारीख़ में जॾहिं किताबनि जा वर्क उथलायूं था त तसौफ़ जो जेको इज़हार आहे
उहो असांखे इश्क ऐं शाइरीअ में थींदे नज़र अचे थो। उन हिकिड़ो पहलूअ खे बयानु कंदा। तसौफ़ मज़हब में हिकु रवैयो आहे ऐं तसौफ़ जी हिन समाज में क़दीम हिकिड़ी शिकिल आहे। तसौफ़ जा इज़हार जेके आहिनि उहो आहे इश्क ऐं शाइरी। ऐं तसौफ़ खे सम्झण लाइ अवामी सोच तमामु हिकिड़ी मौजूदु आहे ऐं उन लाइ असांजो इज़हार जेको शाइरीअ में आहे, जंहिंमें सचल चए थो त जीअं दिलि पीता इश्क था जान, या भिटाईअ जो हिकिड़ो शेर आहे, कवल पाड़ू पाताल में भोर भरिया आकाश, ॿिन्ही संदे ॻाल्हि राज़ कांदई राज़, ते इश्क खे आहे शाबाज़ जे मोहबती मिलिया। फारसीअ जो हिकिड़ो शेर आहे त ए इश्क तुंहिंजे करे मूंखे कोन था, ऐं कोठे ते चढ़ी मुंहिंजो नज़ारो ॾिसंदा ॾिसंदा ऐं उहो वणंदड़ नज़ारो आहे। ऐं ॿिए हंधि भिटाई साहिबु चए थो त ए इश्क जी उबकार नारो आहे मींहं जो। ऐं ॿिए हंधि भिटाई थो चए त अखर पढ़ अलाह जो, ॿिया वर्क सभु विसार। ॿिए हंधि वरी काफ़ी हंधनि ते इहा आहे रूहानी जेका शाइरी, अवल अलाह अलीम आला जो आलम जो धनी। हाणे इहा आहे असांजे शाइरीअ जे बुनियाद ते तसौफ़ जी इज़हार ऐं सूफ़ी। सर जेको तसौफ़ आहे, उन तसौफ़ जा असांखे पंहिंजे निज़ाम में, पंहिंजे सोसाइटी में 4 सिलसिला उहे मिलनि था या नज़र अचनि था, उन्हनि जी वज़ाहत कंदा। तसौफ़ जा जेके 4 सिलसिला आहिनि, चिश्ती जो जेको सिलसिलो उहो 10वीं सदीअ में हुनजो वास्तो शाम सां, वरी सरवर्दी 12वीं सदीअ में हुयो, नक्शबंदी उन जो वास्तो अफ़गानिस्तान सां हुयो, ऐं कादरी जेको तरीक़ो हुयो उहो लॻभॻि उहो बि 12वीं सदीअ में आहे, शेख अब्दुल कादिर जिलानी जंहिंजो वास्तो बगदाद सां हुयो। हाणे इहे आहिनि असांजा 4 सिलसिला। उन ते हिननि जो हिंदुस्तान, ईरान, मिडल ईस्ट, अफ़गानिस्तान, पंजाब, अफ्रीका, ऐं उन वक़्तु असां वटि शाह लतीफ़, ऐं शाह लतीफ़ ख़ुदि पाण हिकिड़ो मुफ़किर हुयो, ऐं हुन सां गॾु मौलाना मसनवी ऐं क़ुरान शरीफ़ सदाई साण हूंदो। उहो पाण हिकिड़ो मुफ़किर हुयो, वॾो आलिम हुयो, ऐं हुनजी समाज ते वॾी गहरी नज़र हूंदी, ऐं समाज खे उहो पहिरें पंधि घुमियो आहे, फिरियो आहे, उन में जेको आहे सो हिंगलाज हलियो आहे, ऐं हेॾे सामूंडी पटो, खीर थरो, ऐं इवन सिंध जी का बि हुन कुंड न छॾी आहे जंहिंखे पंहिंजे हुन हाज़र में न आंदो हुजे। उन लाइ जेको तसौफ़ आहे, ख़ुदा इंसान जुज़ो ऐं कुल सां मिले थो, ऐं वहदत तसौफ़ आहे, ऐं सम्झ ऐं कतरो हिकिड़ो ई वजूद आहे। पर तसौफ़ जा 9वीं सदीअ खां 11वीं सदीअ ताईं असांखे लिटरेचर में हसीन ख़्याल मिलनि था, उन्हनि ते रोशनी विझंदा। तसौफ़ सूफ़ी हर दौर जो जलवो आहे। तसौफ़ मज़ामती फ़िक्र, एहसास जी गहराई, इश्क आहे। तसौफ़ शाइरी आहे, आर्ट आहे, राग आहे, कल्चर आहे, ऐं तबक़ाती फ़र्क़ खे ख़तमु करे थो। तसौफ़ इंतहा पसंदीअ शिकार खां बचाए थो। तसौफ़ बकोलो इमाम गज़ालीअ जे त तसौफ़ तोईद आहे। सर हलूं था पंहिंजे प्रोग्राम जे आख़िरी सवाल ॾांहुं। आख़िरी सवाल तव्हां खां हीअ आहे त आइंस्टाइन खां कंहिं ख़ुदा जे बारे में सवाल कयो त उनखे कहिड़ो जवाबु ॾिनो? सर आइंस्टाइन खां
कंहिं साफ़ इहो पुछियो त ख़ुदा जे बारे में तव्हांजी छा राय आहे ऐं आइंस्टाइन ने उन जो जवाबु ॾिनो त मज़हब जो तसवुरु क़बूल कोन थो करियां ख़ुदा यूनिवर्सल आहे उन जो वजूदु आहे हाणे उन में असां वटि मंसूर हलाज बहलूल हसन बसरी बाजदीद बिस्तामी सरमंद दाता गंजबख्श ऐं शाह सचल सामी शाह इनायत मखदूम बिलावल अॼु जे इंसाननि जे लाइ आवाज़ आहिनि ऐं नए नसुल खे हिकिड़ो उन जो पैगाम आहिनि तसवुफ़ असांजे लाइ या हिन दुनिया जे लाइ ॿार जो ॾिणु आहे